supposed to present the form. Yes. Thank you. कि मुझे भाउरन आहिनि भेनरूं आहिनि हुननि खे उर्दू भी मालूम आहे अंग्रेजी भी मालूम आहे सिंधी हाणे होशियार माण्हू आहे सर जुकून सर या अल्लाह मुहतरमा के हमेशा हिफाजत आप खुद फरमाए या अल्लाह मुहतरमा को शानदार कामयाबी अता फरमाए हमेशा हबीब के सदके इलेक्शन में भी कामयाबी हो ज़ाहिर बात कामयाबी हो। शदात कोट 27 डिसंबर 2007 जी शाम जो पर अणविसरंदड़ ॾींहुं आहे जिते मुल्क जे ॿ भेरा वज़ीर आज़म रहंदड़ सिंध जी न्याणी एशिया जी अज़ीम लीडर मुस्लिम दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद राणी बेनज़ीर भुट्टो रालपिनी जलसे मां मोटंदे मथे दहशतगर्दनि बम धमाको करे शहीद करे छॾियो। सख़्त गर्मी जी मौसम 21 जून 1953 में रोशननि जे शहर कराची में अॻूणी वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे घर में जनमु वरितो। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो खे घर अंदरि पिनकी जे नाले सां सॾियो वेंदो हो। गुलाब जे गुल जे पखड़ियुनि वारी हिन गुलाबी रंगत सां मुशाबत रखंदड़ शहीद राणी पाकिस्तान में तालीम पिराइण बाद आला तालीम पिराइण लाइ मुख़्तलिफ़ मुल्कनि में तालीम हासिल कई। वालिद जी शहादत बाद बेनज़ीर भुट्टो सियासी तौर ते बाज़ार क़दम रखियो। शहीद राणी 1988 में जनरल ज़िया जी वफ़ात खां पोइ थींदड़ इलेक्शन में हिसो वरितो जिते पीपी कामयाब थी ऐं बेनज़ीर भुट्टो 1988 खां 1990 ताईं वज़ीर आज़म रही ऐं बाद में 1993 खां 1996 ताईं मुल्क जो ॿियों भेरो वज़ीर आज़म बणिजी अवाम जी ख़िदमत कई। उन जी हुकूमत दौर में प्रेस जी आज़ादी औरतुनि ते हक़नि समाजी भलाइनि ऐं परॾेही लाॻापनि खे हथी ॾिनी वई जॾहिं त थींदड़ इलेक्शन मुहिम तोड़े वर्कर कनेक्शन शदात मक्सी हाउस में कोठायो वियो जिते मेज़बानी MPA मीर नादिर ख़ान मक्सी MNA मीर आमिर ख़ान मक्सी पिणु कई। वर्कर कन्वेक्शन खां बाद शहीद राणी बेनज़ीर भुट्टो बिना प्रोग्राम जे उन वक़्त जे प्रेस क्लब जे सदर मियां अता मोहम्मद सिद्दीक़ जी गुज़ारिश ते शदात कोजे मरूफ़ ऐं मशहूर बुज़ुर्ग मियां ग़ुलाम सिद्दीक़ जी दरगाह ते हाज़िरी भरी। शदात कोट जे मुख़्तलिफ़ गुज़रगाहनि खां थींदे रावलपिंडी जे आराम बाग में जलसे खे ख़िताब करण लाइ रवानी थी वई। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे हवाले सां PP अॻुवाणनि पारां कोशिश डिजिटल सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। असांजो हिकु तारीख़ी ऐं सियासी घराणो रहियो आहे। असांजो जेके ॾाढो दरिया ख़ान हस्तोई हुयो जेको लेजिस्लेटिव कमेटी जो मेंबर हुयो ऐं जेकी जिरगा थींदा हुआ सरकारी तरह सिंध बलोचिस्तान जो मेंबर हुयो उहो बि जेको आहे सो शहीद ज़ुल्फ़िकार अली ख़ान भुट्टे सां कठे हुयो। उनखां पोइ असांजो ॾाढो हाजी मोहम्मद यूनिस साहिब बि पीपल्स पार्टी जो सचो वर्कर रहियो ऐं असां मुंहिंजो वालिद साहिब बि जेको आहे उहो बि पीपल्स पार्टी सां वाबस्ता हुयो असां बि पीपल्स पार्टी सां वाबस्ता आहियूं। हिन वक़्तु मां शदात कोट आई त मतिलबु हिते असांजे ॻोठ में बि आई शदात कोट में बि आई असांजी जेका असांजी मुर्शिद साईं आहे हज़रत मियां ग़ुलाम सिद्दीक़ रहमतुल्लाह शदात कोटी उनजा असां मुतवाली बि आहियूं उते बि आई दरगाह शरीफ़ ते बि हाज़िरी भरी। मां जेका आहे साईं वर्करनि सां प्यारु कंदी हुई ऐं वर्करनि खे सुञाणंदी हुई नाले सां सुञाणंदी हुई उन्हनि खे ईअं सम्झ वर्करनि खे पंहिंजो बचो सम्झंदी हुई घर जो भाती करे सम्झंदी हुई। हज़ारनि जी तइदाद में माण्हू हूंदा आहिनि सयुनि जी तइदाद में गाॾियूं हूंदियूं आहिनि जेको वॾे जोश जज़्बे सां असां उते वञी पंहिंजे क़ाइद जी मोहतरमा वटि जेको आहे वेंदा आहियूं उते सलाम पेश कंदा आहियूं। असांजो भुट्टे साहिबु पहिरीं ऑफिस लाड़काणे में कढी आहे। ॿिए नंबर ते ऑफिस असां शहदाद कोट में कई आहे। उन ज़माने में काज़ी फज़ुल्ला ऐं असांजे खोड़े साहिब जो वॾो अयूब खोड़े जो टाइम हुयो। भुट्टे ख़ानदान असांखे जेको बि कुझु आयो उनजे करे पंहिंजी सुञाणप बि हद खां वधीक आहे। उनजे करे बि ख़ातिर खां मुंहिंजो भाउ फीडरल काउंसिल जो मेंबर थी रहियो आहे। इलेक्शन थींदी त मुहिम असां वटां ई शुरू थींदी वर्क बि असां वटि ई रहाश बि असां वटि हूंदी हर शइ हूंदी। वरी मोहतरमा आई उहे डायरियूं पढ़ियईं उनखां पोइ वरी उन जो तालुकाओ बि असां सां साझी असांजे हाजी साहिबु वॾे खे अनकल कंदी हुई जॾहिं बि लहंदी बि सिधो असां वटि ईंदी असां सां चाचे असांजे चुस असांजी दाल रोटी खाईंदे त चई त मां वज़ीर आज़म जंहिं ॾींहुं थियुमि उन जा हलफ़ खयईं। ॿिए ॾींहं ते 5 हेलीकॉप्टरनि तां सॼी काबीना सूधो असांजे ॻोठ में अची लथी 5-6 चकर सताई। इलेक्शन जे मौरान बि असां वटि आई फार्म भराइण बि असां वटि आई जॾहिं बि शहदाद कोट में ईंदी त पहिरियों असां वटि ईंदी। अहिड़ियूं ई असांजूं यादियूं आहिनि। मोहतरमा जे बंगले में सदाईं ईंदी ऐं ईअं ईंदा असां वटि भुट्टो हुजे थोरे मोहतरमा हुजे ईअं हूंदा ॼण पंहिंजे घर में था अचनि।
पुराणा जियाला आहियूं, को असां नवां न आहियूं। पुराणा वर्कर आहियूं, असां पुराणे वर्करनि सां यादि था कयूं। पार्टी के कुझु बि करे, असां जेको बि आहियूं उन्हनि भुटे ख़ानदान सां असां जेको त उनजे लाइ हर तालुक़ु असांजो आहे। 27 डिसंबर असांजे लाइ हिकु कारो ॾींहुं आहे जेको असीं हर साल जेको आहे मल्हाईंदा आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जूं जेके क़ुर्बानियूं आहिनि उहे बि असां विसारे नथा सघूं। ऐं उन जीअं हिते जेको आहे शहदाद कोट में नवाबज़ादा में नादर ख़ान वटि आई, ऐं जेको आहे साईं मियां अता मोहम्मद सिद्दीकी साहब वटि आई। ऐं उन जेको आहे ग़रीब वर्कर खे उनजो वॾो प्यारु हूंदो हुयो ऐं वर्कर सां उनजी मोहबत हूंदी हुई ऐं वर्कर खे एतिरो उनजो जेको आहे हूंदो जो तमामु वधि में वधि वर्कर सां प्यारु कंदी। उनजी 27 डिसंबर उनजी वरसी आहे। मोहतरमा जे शहादत खे 18 साल बिल्कुलु इहो थिया आहिनि। इहो मोहतरमा जेको आहे सो 18 साल थिया आहिनि, पर इहो असां सॼी ज़िंदगी जेको आहे सो मोहतरमा जो इहो विछोड़ो असां खां न विसरंदो। मोहतरमा पाकिस्तान लेवल जी न पर पूरे दुनिया लेवल जी जेको आहे सो लीडर हुई, उन जो ख़ाल कॾहिं बि नथो भरिजी सघे। भुट्टो ख़ानदान मुल्क जे लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। असां बहसीत कारकुन सदाईं जेको आहे सो हिन वरसी खे हिकु मातम वारे ॾिहाड़े जे सूरत में, उनखे आशूरा जे सूरत में मल्हाईंदा आहियूं ॾुख ऐं सोज़ सां। हर साल असां मल्हाईंदा अचूं था। हिन साल बि असां पंहिंजे तालके जे हिसाब सां, यूनियन काउंसिल जे हिसाब सां, ज़िले जे हिसाब सां, छो जो हीअ असांजो ज़िलो जेको आहे सो ईअं सम्झ त तक़रीबन मेज़बान ज़िलो ई आहे। अहिड़ी ख़ुदा बख़्श, लाड़काणो या कंबर इहे असांजा क़रीबी ज़िला आहिनि। असां भरपूर तरीक़े सां जेको आहे सो 27 डिसंबर हुजे, 4 अप्रैल हुजे, असां इनखे मल्हाईंदा आहियूं ॾुख ऐं सोज़ जे हिसाब सां। हिन साल बि जेको आहे असां हिनखे ईअं ई मल्हाईंदासीं ऐं पूरा जेके बि असांजा कारकुन आहिनि, वर्कर आहिनि, असां भरपूर तरीक़े सां उन में शरीक थींदासीं, शामिलु थींदासीं। मां मोहतरमा न पर मोहतरमा जे वालिद साहिब सां गॾु रहियो आहियां। मोहतरमा त बाद में आई, उहा त असांजी न्याणी, उहा त असांजी लीडर हुई। असांजो नातो पीपल्स पार्टी सां आहे, भुटे सां आहे। पोइ चाहे मरी वञूं, असांजा छोकिरा नौजवान थिया आहिनि, मां कुराड़ो थी वियो आहियां, त बि असां पीपल्स पार्टी खे छॾियो न आहे, न छॾिणो बि आहे। जेसीं ताईं पीपल्स पार्टी आहे तेसीं ताईं असां बि आहियूं। हाणे ईअं सम्झो असां ॼण छोरा थी विया आहियूं। मोहतरमा खां पोइ आहियो वज़ीर आज़म थींदो, पोइ ॾिसूं त मन को असांजूं सिकूं पूरियूं करे। 20 डिसंबर ते मीर नादर ख़ान जे बंगले ते आई, जंहिंमें स्ट्रीट ते खुलियल कचहरी हो, जंहिंमें मां हिकिड़ो नंढड़ो कारकुन हो जेको स्टेज ते मां खे सॾु कराई ऐं अब्दुल हक चांडे खे कुझु अहिड़ी हिदायतूं ॾिनई, पार्टी सां तव्हां मदद कजो असां बिल्कुलु। उहो साने असां लाइ क़यामत खां घटि कोन्हे। अञा ताईं उन साने में असांखे उहो ग़म कॾहिं न वियो आहे। असां वर्कर आहियूं, अॼु बि आहियूं, सुभाणे बि असां 3 पीढ़ी आहे पीपल्स पार्टी सां तालुक़त आहिनि। उन खां पोइ पार्टी खे इहो साने हुते एॾो असां सिंध ऐं पाकिस्तान लाइ वॾो साने हुआ। उन खां पोइ उनखे संभालण लाइ आसिफ ज़रदारी ऐं जी भेण अदी फरियाल टालबर साहिबा जी जेको वर्करनि खे हिन महिल ताईं संभालनि था ऐं पार्टी जी क़यादत था कनि। हाणे चेयरमैन बिलावल भुट्टो साहिब सां जेको करे त असां उमेद था रखूं त इहो वज़ीर आज़म बिलावल साहिब खे असां वर्कर ऐं पाकिस्तान जे जेके बि असां 4 सूबा आहियूं, कोशिशि करे वज़ीर आज़म करे हिकु बेनज़ीर साहिबा जो कर्ज़ु पूरो कंदासीं। इहो असांजी कोशिशि आहे। तमामु सुठो रवैयो, अञा ताईं असांखे यादूं ई न विसरिया आहिनि। हर वक़्तु शहादत जो असांजे अखियुनि में ॻोढ़ा हूंदा आहिनि। हर वरसी ते जॾहिं बि को पीपल्स पार्टी जी को बि प्रोग्राम थींदो आहे, जेको आसिफ ज़रदारी साहिब जेको इहो वाक़े खां पोइ पाकिस्तान खपे जो नारो हईं, जंहिंखां पोइ असां वर्करनि खे मुतहद करे अॼु असांजो 15 साल आहे हुकूमत आहे। उनजी ऐं महिनत सां ऐं बिलावल साहिब जीअं सियासत में अचण सां असां हाणे उमेद था रखूं त बिलावल साहिब ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो। मोहतरमा जे ग़म असांखे हक़ीक़त में त क़यामत खां बि कमु न आहे, छो जो मोहतरमा सभु ग़रीबनि जो ऐं मज़ूरनि जो भुटे खां बाद जेको जेकॾहिं हिन मशल खे हिन मोहतरमा 18 साल खां बाद ॾिस जेको ग़म आहे उहो असांजे सीने में अञा ताईं इम्बोज़ थियल आहे। उहे असांखे इन जे शिकिल में बिलावल साहिबु मिलियो आहे। इनशा ताला असांजी उमेदूं बि हिन वटि आहिनि। बाक़ी इहो ग़म जेको आहे, इहो ग़म त विसरण जहिड़ो न आहे, छो जो मोहतरमा जे
काविशनि सां हे शहर हे इलाइक़ा किथे कुबो शहीद खान हुजे, शहदाद कोट हुजे, हिकु हिकु ॻोठ में रोड थिया, हिकु हिकु ॻोठ में बिजली, हिकु हिकु ॻोठ में अखि न हूंदो जंहिं घोड़ा लॻाड़िया हुजनि। इहो मां सम्झा दुश्मन बि रुनो हूंदो त अहिड़े अज़ीम लीडर असां खां हले वियो। पाकिस्तान जे लाइ, असांजे लाइ न, पीपुल्स पार्टी जे लाइ न, पर मुल्क जे लाइ हे हिकु अहिड़ो पारस हुयो जंहिंखे अॼु ताणी असां विसारे नथा सघूं ऐं हर माण्हू विसारे नथो सघे, चाहे आपोज़िशन हुजे चाहे पीपुल्स पार्टी हुजे। अहिड़े लीडर खे कोई विसारे न सघंदो। भुटे खां बाद बि असांखे लीडर मिलियो त मोहतरमा मिलियो। अलाह कंदो इनशा ताला जेके बि असांजा ॿिया बलाल साहिब आहे, अलाह कंदो उनजे नक्शे क़दम ते हली करे असांखे कामयाबी ॾींदो। राणी बेनज़ीर भुट्टो साहिबान जी 18वीं वरसी आहे जेका 27 डिसंबर ते मल्हाए रहिया आहियूं। शहीद राणी जे लाइ जेका भेटा पेश कयूं घटि आहे, छो त हिकु क़ाइद शहीद राणी असां पाकिस्तान न पूरी इंटरनेशनल दुनिया जी हिकु लीडर हुई, उहो मनायल लीडर हुई। सो उन्हनि खे जेतिरी बि भेटा पेश कयूं उहा असां घटि आहे साईं। पीपल्स पार्टी हर हमेशह उन्हनि जे विजन ते ऐं मोहतरमा शहीद राणी जे विजन ते हलण जी कोशिशि करे थी ऐं अॻिते बि इहो ई कोशिशि कंदी रहंदी त मोहतरमा शहीद राणी बेनज़ीर भुट्टो साहिब जे विजन ते हलूं। आख़िरी मोहतरमा जो जेको हिते ईद जो प्रोग्राम हुयो उते असां वियासीं। मोहतरमा जेका जलावतन कटी आई उन खां पोइ हिकु डिफरेंस माना हिकु डिफरेंट लॻे पई। सो असां उन ॾींहुं ते हिकिड़ो ॾींहुं अॻु में नवाज़ शरीफ़ जो ते जलसे ते बम धमाको थियो। सो उन में असांजो जीअं पता थोरी उन्हनि जी सिक्योरिटी वधी वई त हिकु हिकु खां मोहतरमा वीचारे माफ़ी पई घुरे त मां तव्हां खां माफ़ी थो घुरां, अॼु तव्हांजी सिक्योरिटी चेक करण थी पए छो जो त थ्रेट्स आहिनि सभु खे। त एॾी ॾिसो न आवामी लीडर हिकु एॾी जो आम माण्हू खां चए पई त मां सॉरी तव्हांखे कयां थी जो तव्हांखे अॼु तकलीफ़ अचे थी। हुन जहिड़ो लीडर मुंहिंजे ख़्याल में त पाकिस्तान में न थी सघंदो। कारो ॾींहुं आहे हे, उहे ई कुवतूं हुयूं जंहिं के पाकिस्तान खे ख़तमु करिणो हुयो ऐं उन्हनि ई शहीद राणी क़तल कयो। उन खां बाद जेको आसिफ अली ज़रदारी साहिबु नारो हणियो हुयो त असांखे पाकिस्तान खपे। अगरि इहो नारो ॾिसो तव्हां न लॻे हा त शायदि पाकिस्तान न रहे हा, पाकिस्तान ॿिनि टुकड़नि या चइनि में विराइजी वञे। असां जीअं मोहतरमा चवंदी त चारों सूबों की ज़ंजीर बेनज़ीर बेनज़ीर, असांजो ई विजन मोहतरमा वारो आहे त असां पाकिस्तान आहे त असां ई आहियूं। ऐं मोहतरमा जो इहो ई विजन हुयो त पाकिस्तान सां असां गॾु आहियूं ऐं पाकिस्तान असां सां। मोहतरमा जहिड़ा लीडर घटि पैदा थींदा। मोहतरमा हिकिड़ी दुनिया जे लेवल जी लीडर हुई। पहिरियों दफ़ो असां वटि मोहतरमा आई आहे 88 में, 88 में असां वटि हिते आई हुई। जेका 88 में इलेक्शन थी उन खां अॻु में हिते काफ़ी असांखे टाइम ॾिनई, कलाक असांखे हिते टाइम ॾिनो हुई ऐं हुन जूं काफ़ी यादूं आहिनि जेके असां सां जुड़ियल आहिनि। हुनखे पंहिंजे हर वर्कर जो ख़्यालु हूंदो, वर्कर जी इज़त कंदी हुई ऐं मोहतरमा पंहिंजी हयाती में जेके बि ॻाल्हियूं कयूं उहे अॼु बि असांखे यादि आहिनि ऐं मोहतरमा जहिड़ो असां चवंदा त को बि लीडर न थींदो। जी शादी जो ॾींहुं आहे जेको असां वटि असां ईअं ॾिसूं था जीअं असांजो घर जो को भाती आहे। तव्हां ॾिसो 18 साल थी विया आहिनि असां जेको मोहतरमा जी शहादत जो ॾींहुं आहे 27 डिसंबर असां भरपूर तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं। ऐं असांजे हिते सिंध में ख़ासि करे शहदाद कोट कंबर ज़िलो शहदाद कोट आहे। असांजे जेके बि हितां जा शहदाद कोट जा घर आहिनि असांजा, ईअं सम्झ त माना उन्हनि हर हिकु घर में तॾो विछायो हूंदो आहे। असां मोहतरमा शहीद राणी खे ईअं ॾिसंदा आहियूं, हिन महिल ताईं बि असां उनखे ईअं ॾिसंदा आहियूं त ॼण असांजे घर जो फ़र्दु हुयो, असांजे घर जो भाती हुयो। असां उनखे अॼु ताईं ईअं ई ॾिसूं था। असां भरपूर तरीक़े सां शहादत जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। मोहतरमा शहीद राणी बेनज़ीर भुट्टो साहिबा हिकु अज़ीम लीडर हुई, एशिया जी वॾे में वॾी लीडर हुई जेका उनखे 27 डिसंबर ते रावलपिंडी जे लियाकत बाग में शहीद कयो वियो। मोहतरमा असांजे तक शहदाद कोट में 5-6 चकर माना असांजी चूंडिजी आई। वॾे में वॾी पाकिस्तान जी लीडर हुई। ईद जो मौक़ो हुयो, ॿिए 3 ॾींहं ईद जे मौक़े ते रावलपिंडी वञण खां अवल शहदाद कोट में आई हुई ऐं हिते शहदाद कोट में मियां सिद्दीक़ जी दरगाह ते बि वई। उनखां बाद में जेॾी महिल शहीद कयो वियो त असांजे सॼे शहदाद कोट खे ईअं सम्झो त हिते ॼण रोज़ राड़ो हूंदो आहे
को ब्लैक नाइट हूंदी आहे, माना ईअं सम्झ लाइ छा उहो क़यामत जी राति हुई उहा। असांजे शहदाद कोट वारा माण्हू मोहतरमा सां ॾाढो प्यारु कंदा आहिनि, हाणे बि कनि था, अवल बि कंदा हुया, अञा ई कंदा रहंदा। भुट्टे साहिब सां असांजो हमेशह साथ रहंदो। शहीद बेनज़ीर भुट्टो जंहिं अवाम ख़ातिर पंहिंजी जान जी क़ुर्बानी ॾेई अमर थी वई, अवाम जी बेपनाह प्यार ऐं मोहबत सबबु अॼु बि अवाम जे विच में आहे। संदसि जा सियासी ऐं पोइ लॻ खेसि अॼु बि हुन खे सियासी लीडर तर मञण सां गॾु हुन सां मोहबत जो इज़हार कनि था। पीपी जी क़यादत पारां संदसि जी वरसी संदसि जे आरामगाह गढ़ी ख़ुदा बख़्श में भेटा पेश कई वेंदी, जिते सख़्त सर्दी में लखे माण्हू पंहिंजी क़यादत सां मोहबत जो सबूत ॾींदा। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश।